दा अदब करीमत महबूब दी जात होवे। सब पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। या अल्लाह जेको ॾाढा सलात पढ़न खे ॾुखियो ॾींहुं न ॾेखारजा। चओ सल्लल्लाहु अलैका वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। थोरो अञा वॾे आवाज़ सां चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। वाला आलिका व अस्हाबिका या रहमतल लिल आलमीन। चौ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बिरादरान इस्लाम, वाजिबुल एहतराम, प्यारा दोस्तों, उलमा इकराम, सैयद सादात, अवां महबूब जे आशिकन के, दस्तगीर जे मुरीदन के अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। मिठा साईं, इलाही जिंदगी गुज़री वई आहे। दुआ कयो त बाक़ी जिंदगी भी महबूब ऐं उन्हनि जे बच्चन जे प्यार में गुज़री वई। तमाम ॾुखे टाइम मां गुज़र थो थिए। हिन टाइम में हर कोई मिसाल ॾींदो आहे त अॼोके टाइम में कोई कंहिंजो नाहे। ॿुधण जो मूंड अथव त तकरीर कया, न त मां बि थकिजी पियो आहियां। भई हथ मथे खड़ी दिल वारी रड़ करे चो दस्तगीर। तव्हां ते मयार बि कान्हे का, छो जो हाणे रात जा 12 थी विया। इहे घड़ियूं ईअं बि गुज़री वेंदियूं आहिनि। माइटनि मिटनि जे शादी गमीअ में भी गुज़रंदियूं आहिनि। दौड़ वारो अल्लाह पनाह में रखे। ही घड़ियूं कॾहिं कॾहिं बीमारीअ में भी गुज़रंदियूं आहिनि। पर अॼु तो असांजा भाग भला जो अॼु तो असांजो ही घड़ियूं रसूलुल्लाह जे बच्चन जे प्यार में पई गुज़रन। दुनिया ते त कम ॾींदियूं, पर क़ब्र में भी कम ॾींदियूं। जंहिंजी दिल ठरे उहो सुभान अल्लाह चवे। ॿियनि ते बाक़ी मयार कान्हे का, छो जो हाणे 12 बजे खां पोइ तव्हांखे कहिड़ी मयार ॾिजे। हाणे अर्ज़ ई आहे, थोरो तव्हांखे निंड फिटाइणी पवंदी। बसि 11-15 मिंट तकरीर कंदुसि, पोइ त शाम अफ़ज़ल जी तकरीर थो चओ। अलाह कंदो तकरीर बि थींदो, नातियूं ॿुधंदासीं। हे बि कराची खां आयो आहे। इंशाअल्लाह जेकॾहिं तव्हां ॿुधियूं त तव्हांजी दिलड़ी ठारींदो। जी साईं, साईं गुलाम शाह भी कराची खां आयो आहे। असां हितो खैरपुर खां, अहमदपुर खां आया आहियूं। पोइ हाणे गुलाम शाह साईं सब ते कांटो रखियो खणी, पंहिंजो कलाक पूरो कयईं। पंहिंजो भाव आहे, मन कुझु क्यास अचे अधु कलाक वठे, पर साईं खे उन मौज में अची वियो। कलाक खां बि मथे हलियो वियो। हाणे ॻाल्हि इहा आहे त तव्हां बि दस्तगीर जा नौकर आया हो। दौड़ जी जमायत ॾिसी दिलि ठरी पई आहे। असां माण्हुनि जा थनार ॾिठोसीं। तव्हां में थोरी चुरपुर आई त हथ हिते कढंदासीं, गाॾी हीअ बीठी आहे। बाक़ी मां मुबारकबाद पेश थो कयां जिन दोस्तनि ही जलसो कयो आहे। उन्हनि जो साईं अहमद शाह बादशाह ऐं मुमताज हुसैन सोलंकी
असल की त असल तो वठी दस्तगीर जा मुरीद आहिनि। आओ ॾाढी दिल ख़ुशि थी आहे। आलिम मुफ्ती सईदी साईं काज़मी साहब जा दर जा नौकर उहे बि आया आहिनि। अर्ज़ु ई आहे तव्हां तकरीर घोर सां ॿुधो ऐं कुझु न कुझु वठो हासिल कयो। तव्हांजो जेकॾहिं तवजो रहियो त थोरी तकरीर कंदुसि न त पोइ तकरीर बंदि कंदुसि। तवजो आहे। हाणे खलीफ़ो निसार असांजो हे खलीफ़ो बरोच बाबा साईं रहबर कामिल जो हिकिड़ो बरोच अची मुरीद थियो शंबाणी हो ज़ात जो नालो हुस जलाल। बाबा साईं रहबर कामिल जो जेॾी महिल जो मुरीद थियो त बाबा साईं फरमायो त जलाल कॾहिं निमाज़ पढ़ी अथई? चइसि निमाज़ कॾहिं कोन पढ़ी। बाबा हाणे जॾहिं मुरीद थियो आहे त हाणे भला पढ़ो। चई हाणे हूअं त कोन पढ़ा पर तूं चवे थो मुर्शिद आहे त पोइ पढ़ा थो भला। बाबा साईं रहबर ज़ोहर नमाज़ पढ़ायसि वरी ज़ोहर पढ़ी वरी कचहरी शुरू थी नंगर न्याज़ थियो वरी टे परीअ जो टाइम थियो वरी टे परी बि पढ़ियई वरी मगरिब बि पढ़ियई वरी इशा भी पढ़ियई वरी मुर्शिदन नगर करायुसि वरी मुर्शिद कचहरीअ में जो वेठा पाण फरमाए जलाल ॾे हाल वालो निमाज़ पढ़ियई। हा साईं नाराज़ न थिए त हिकिड़ो लफ़्ज़ चवां। मुर्शिद फरमाए चओ। चइसि निमाज़ त असां ॾे बि आहे पर जहिड़ो मुसीबत हिते आहे अहिड़ो न आहे। अलाए थकिजी पियो अलाए छा। मुंहिंजे मुर्शिद फरमाए त जलाल इहा निमाज़ ई त मुसीबत टारी थी आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं तव्हां में उथण जो रिवाज आहे त पोइ भले उथो। जेकॾहिं न तव्हां तकरीर ॿुधण ते सिकायल आहियो त कुझु न कुझु वठो त मां तव्हांखे मवाद ॾियां। इहो केरु रड़ कई? हाणे हेॾे मोॾे ॾियारियो हिन लाउड जो त आवाज़ वधाए ई नथो। चोरा के पैसा पासिया अथई या असां ठाहो कर खणी। हा कादरी आहे त पोइ वधाए वॾी बाक़ी कादरी छा में आहे? कादरी आहे त एतिरो वॼाएसि जो दुश्मनी जो सीनो सड़े आशिक़नि जो ठरे। इनखे त जो अलाह खे बंदि बेड़ा चांहि पीती अथई आहे माइक खे बंदि करे ईअं बिना लाउड जे नारा हणो। हाणे त आवाज़ ई नथो निकिरे। हेॾे मोॾे ॾियारियो। अर्ज़ु ई आहे त जेॾी महिल महबूबन करीमन काइनात जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महबूबन करीमन जे बचड़े इमाम हुसैन पाक जी विलादत बासादत थी त महबूबन जी चाची हजरत अब्बास जी घर वारी हजरत इमाम हुसैन जी ताई हुई जंहिंजो नालो बीबी उम्मे फदला। उहा थी चवे त जेॾी महिल जो नबी सैयद जो नवाज़ो हुसैन ॼाओ चवे से जेको पोयों लफ़्ज़ लाउड छॾे थो इहो इनखे त ठोस रखी। हा पोइ हे साईं गुलाम चाहो ना त कान तकरीरूं जाते हयूं पियो वञे इहो हेॾे ढिले पोइ रखे। असांजी आदत ई तकरीर सिधी। पोइ हाणे जेकॾहिं हे सिधा हलिया त तकरीर कंदासीं न त छॾियूं हलिया वेंदा। बाक़ी अहमद शाह त अहमद साईं अहमद जा भाकुर पाए छॾियो असां सां। असांजो बि थक लथल आहे। साईं हज़रत जा सुभाणे अलाह था चओ मां आयुसि तुंहिंजी तकरीर ॿुधंदो पियो अचां। काॾे वियो साईं करे छा जलाली। हेॾे मोॾे ॾियारियो। जेॾी महिल महबूब करीम काइनात जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुज़ूर में आई अची अर्ज़ कई त या रसूल अल्लाह मां या ताई
मुझा महबूबा के भी औरत के न्याणी जमे या पुट जमे उन खां पोइ गंदी गिलाज़त ईंदी आहे। मां तव्हांखे इतलाह ॾियण आई आहियां त तव्हांजे फातिमा खे इहा शइ न आई आहे। जेॾी महिल जो नबी सही खे अर्ज़ कई त साईं इहा शइ तुंहिंजे फातिमा खे न आई आहे, इतलाह करण जो मतलब इहो आहे त इहा जेकॾहिं के औरत खे न आई उन जे मरण जो ख़तरो थी सघे थो। नबी सही फरमायो ताई इन जो टेंशन न वठ, इन गंदगीअ खां मुंहिंजी फातिमा पाक आहे। अरे जेकॾहिं ज़बान कम करे या त हिते सुभाणे अल्लाह त इहा गंदगी मुंहिंजे फातिमा खे न ईंदी आहे। इन जे करे त बतूल जो लक़ब मिलियल अथसि। अल्लाह ताला इन जे करे क़ुरान पाक में फरमायो महबूब मां तुंहिंजे बच्चन खे पाक बनाए छॾियो आहे। वयुतहिरकुम तत्हीरा। हथ मथे करे जो एने मोढे निहारियो। जेॾी महिल महबूबन करीमन काइनात जे सरदार दाईअ खे जो ईअं फरमायो त नबी सही फौरन उथिया, सिधो हवेलीअ पाक ते आया। फरमायो लाउड वारे खे चओ बसि इते ई रखो त बि सही आहे। नबी सही फरमायो फातिमा इहो हुसैन मूंखे ॾे, हिनखे परे कर, इहो हुसैन मूंखे ॾे। नबी सही हुसैन पाक खे हीअं वठी करे पंहिंजे हंच में करे हिंदोरे वांगुरु लोॾिनसि। या अल्लाह जेको दिलि सां सुभाणे अल्लाह करे उहो बि हुसैन जो सदको हिंदोरे वांगुरु लुॾंदो रहे। नबी सही एॾो त खिलिया, एतिरो त मुर्किया। अम्मा साईं फातिमा थी फरमाए अल्लाह जे इज़त जो कसम आहे पूरी जिंदगीअ में मां रसूल बाबे रसूलुल्लाह खे एतिरो खिलंदे न ॾिठो। जेॾी महिल हुसैन जी विलादत थी एतिरो नबी साईं खिलिया जो सॼे घराणे में ख़ुशीअ जी लहर पैदा थी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ॾाढा जो नबी सही फरमाइनि था त इते हज़रत जिब्राइल अमीन मिट्टी खणी आयो। महबूबा हे मां तुझे लाइ तोॾे आयो आहियां करबला जी मिट्टी खणी। इहो जेको तुंहिंजे हथ में हुसैन आहे सॾराईंदा तुंहिंजा मुस्लमान पर इन तुंहिंजे बच्चन सां विढ़ंदा। ॻाल्हि सम्झ में आयव सही? छा चयई? हूं त मुस्लमान पर तुंहिंजे बच्चन सां या अल्लाह जेको ज़बान सां सुभान अल्लाह करे हुनखे मदीने में मीलाद खारा जा। हिते त भेणा तड़पी उथियो, माना सभिनी खे हलणो आहे छा? अल्लाह कंदो हुसैन पाक जो सदको ख़ैरात मिलंदी। आमीन त चओ।
नबी सही खे अर्ज़ कई त इहो तुंहिंजे बचे सां विढ़ंदा। हाणे तव्हांखे इहा ख़बर कान्हे त करबला में हुसैन पाक सां केरु विढ़िया। यज़ीद विढ़िया न, यज़ीदी विढ़िया नहीं। अल्लाह करे ज़बान तो तालो लहे बि ईअं ॻाल्हायो जो हुसैन पंहिंजे गुंबद में खिली वे। केरु विढ़िया? हाणे तव्हां दौड़ वारा बि सम्झी वञो त जेको रसूलुल्लाह जे बचनि सां अॼु बि विढ़े त उहो यज़ीदी नस्ल हलंदो थो अचे ऐं मुस्तफ़ा जा बच्चा बि हलंदा था अचनि। थोरो हथ खां पोइ थी वे, केस बि दाख़िल न थींदी। हा हाणे सॼी जमायत हेॾे मोॾे निहारियो। नबी सही फरमान था त जिब्राइल अर्ज़ कयो त सही मिट्टी खणी आयो आहे। मिट्टी जिते जी ना है, मक्के जी ना है, मदीने जी ना है, हीअ है करबला मौला जी। अब कुरान पाक में आ जाजी मिट्टी जाथो खाई वेंदी आहे उनखे उते ई रखियो वेंदो आहे। जेॾीमहिल नबी साईं खे उहा मिट्टी मिली, दौड़ वारो नबी साईं खे 11 घर वारियूं घड़ियूं 11 अज़वाज मुतहरातन नबी सही खे न्याणियूं हुन 4 घड़ियूं पुत्र हिन 3। नबी सही फरमायो उन 11 घर वारनि मां बीबी उम्मे सलमा खे सॾु कयो। बीबी सलमा ताल हिन हेॾिया आई नबी सही खे। हाणे इते हिकिड़ो लफ़्ज़ चवां, जेके चवंदा आहिनि त नबी पाक खे भित जे परियां ख़बर न आहे, नबीअ खे ॻुझ जी ख़बर न आहे, मां तो तव्हां खां पुछां नबी सही फरमायो त बीबी सलमा हीअ मिट्टी शीशे में बंदि करे रखो। पोइ जॾहिं इहा मिट्टी इहा मिट्टी जॾहिं रद्द थे छा थे त पोइ उन ॾियारे सम्झजा त मुंहिंजो हुसैन करबला जे मैदान में शहीद थी वियो। छो जो मदीने पाक को 1500 किलोमीटर करबला मौला परे आहे। तवज्जो आहे? मां तो तव्हां खां पुछां पीरीअ जा नौकर हिन लफ़्ज़नि खे तवज्जो कयो। उन महिल टेलीफोन मोबाइल ई त कोन हो। करबला जी ख़बर केरु ॾे मदीने में? मुंहिंजे महबूबन करीमन फरमायो त हीअ मिट्टी रद्द थे उन ॾियारे सम्झजा हुसैन करबला जे मैदान में शहीद थी वियो। इहो नबी सही ग़ैबदान 56 साल हुसैन पाक जी उम्र मुबारक हुई। नबी सही अॻ में ग़ैब जी ख़बर अता फरमाई। और नबी सही खे इहा बि ख़बर हुई त 11 घर वारनि मां मुंहिंजी ज़िंदा कहिड़ी हूंदी। नबी सही फरमायो वअना तारिकुन फीकुम सकलैन अव्वलहुमा किताबुल्लाह सुम्मा काला हाजा आल बैती। मत करे सुभान अल्लाह जा। नबी सही फरमायो इहो त अरबीअ जी इबारत ॿुधो, तर्जुमो ॿुधो, दिलि न ठहिरायो त न ॾिजा। नबी सही फरमायो मां अल्लाह जो नबी तव्हां
घड़ियों ज़बान सां चओ त ज़बान जूं बुरायूं निकिरनी। घड़ियों त उहे कहिड़ियूं? नबी सही फरमायो आहे न तारिकन फीकुम सकलैन, मां तव्हां वटि ॿ शयूं थो छॾियां, हिकु किताब अल्लाह जो किताब माना क़ुर। ॻाल्हायो बि नथा त बोड़े तकरीर ॿुधण छो आया हो? उतो घर वॼो थी, कहिड़ी ज़रूरत आहे? भई हथ मथे खड़ी करे चओ तकरीर ॿुधण आया। नबी सही फरमायो किताब हिकु अल्लाह जो किताब माना क़ुर। ॿियो सुम्मा काल हाज़ा अहल बैती, मां तव्हां वटि पंहिंजा अहल बैत छॾियूं थो वञा। सुभान अल्लाह। थोरो वारो दिल जो दरवाज़ो खोले वियो। नबी सही फरमायो जे इन ॿिन्ही खे सुञातो इन मां मुहम्मद खे सुञातो। ॾाढा हथ मथे करो जो सुभान अल्लाह। वाह वाह जीलानी वाह सुभान अल्लाह। चांहि बि हेठरी वई अथव, न त तकीर बि पाड़ कजो, चएसि कोप भरे अचे। हिकु जॻह ते बि मां तकरीर कई, चांहि जो प्यालो भरे रखियुमि, खलीफ़ो पीओ। मां चयोमांसि ॾे छो पीतई? हथ खणी ॿधई दुआ जी। हाणे छा चवांसि? सैयद जो माल खाइण सोलो, पहिरें पियो त माफ़ी हथ मथे करे सुभान अल्लाह चओ। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वाह वाह। अञा त असांजी तकरीर ॿुधी आहे त छा बि हाणे चुस्त थी वियो आहे। तव्हांखे अहिड़ियूं नातियूं ॿुधाइजो जो तव्हांजी रग रग ठारींदो। पर हीअ ॻाल्हि तवजो सां ॿुधो, नबी सही फरमायो त मां तव्हां वटि थोरो ज़बान जो तालो लाहियो, ॿ शयूं छॾियूं थो वञा। कहिड़ियूं? मां हाणे हुननि ॾे त पुॼी न था त मुंहिंजे वेझो वेठा हो। हथ मथे करे चओ 12 बजे खां पोइ तुंहिंजो बि आवाज़ वेझ थी वियो। वाह वाह। दस्तगीर। नबी सही फरमायो मां तव्हां वटि ॿ शयूं थो छॾियां, हिकु क़ुर, ॿियो या अल्लाह जेको दिल सां ॻाल्हाए हुसैन पाक जे सान में न्याज़ खाराजांसि। सुभान अल्लाह। हुसैन पाक जो सदको ख़ैरात वठो। घणियूं शयूं छॾियूं थो वञा ॿ। इन जे करे रिपीट थो कयां जीअं तव्हांजे दिलनि में लहे। ओ पीरीअ जा नौकरो, इहा वाहिद जमायत अहले सुन्नत या रसूल अल्लाह करण वारा आहिनि जेके इन ॿिन्ही शयुनि खे मञी था। वाह वाह सुभान अल्लाह। हिकिड़ा उथिया एॾे छा ॼाणे सैयद छा अहल बैत आहे? सिंधीअ में सैयद चइबो आहे, अरबीअ में अहल बैत चइबो आहे। छा अहल बैत? तव्हां सैयद ते कढ लॻा हो, हरू भरू चरिया हो, न सहीयत आहे कोन को। क़ुरान पढ़ो सही, क़ुरान। हाणे त घणनि मौलवियुनि जो मथो ख़राब थियो आहे। सही ॻाल्हि इहा आहे त रसूल अल्लाह जे बच्चे जी इज़त ई कान्हे का। जेको मौलवी आहे उनजी इज़त सैयदनि खां मथे आहे। हाणे मां थो तव्हां खां पुछां, थोरो वारो हेॾे मोॾे त निहारियो। असांजे खैरपुर जे परियां सखर आहे, सखर जे परियां आहे शिकारपुर। उन में हिकिड़ो वक़्त जो कामिल वली जंहिंजो नालो हज़रत अब्दुल गफूर हमायून शरीफ वारा। हाय हाय वाह 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 जीलानी वाह सुभान अल्लाह। हजरत अब्दुल गफूर हमायून शरीफ वारे ने 200 मौलवी फतवा खणी आया।
साई हे असा फतवा खड़ी आया हूं अब केड़ी खड़ी आया हो सैया खड़ी आया हो ता सैयद गरीब सैयद हुजे होनो आलिम हुजे पर वो सैयद था तो पाचे न्याणी उन मौलवीअ खे ॾेई सघे थो मौलवी अब्दुल गफूर हमायूं शरीफ हुयो वक्त जो वली हीअ जो फतवा पढ़ियई त रोई अरे छा लिखी आयो सही हिन मौलवी ने 200 माण्हू ने फतवा ॾिनी आहे हिन ते सही कई आहे साईं गुलाम छा हज़रत अब्दुल गफूर हमायूं शरीफ वारे चयो तव्हां इहा ॻाल्हि मोॾे खणी आया हो हाणे ॿुधो हिते मुंहिंजे पाड़े में रहंदो आहे फिलाड़ो हिंदू उनखे हिन 2 पुट घणा उन्हनि खे वठी अचो वठी आया पाड़े में रहंदा साईं चयो त हिन जे इन पुट हिकिड़े खे तव्हां हिंदूअ जे खे वठी वञो हे हिकिड़ो मूं वटि रही मां हिनखे कलमो भरे मुस्लमान बि कंदुसि क़ुरान जो हाफ़िज़ बि कंदुसि मौलवी बि कंदुसि पर 7 सालनि में हाणे तव्हां हिनखे वठी वञो इन 7 सालनि में हिनखे सैयद करे वाह वाह हथ मथे करे सुभान अल्लाह वाह वाह जीलानी तकरीर गौर सां ॿुधो जेॾी महिल जो ईअं चयई त उन्हनि मौलवियुनि खणी कंद हेठि छा थी वियो आहे कंद मथे कयो वञो हिनखे सैयद कर जे सही त आलिम हाफ़िज़ क़ुरान जो थी सघे थो ऐं सही कलमो भरे मुस्लमान थी सघे थो पर सैयद न थींदो पाण फरमाए तड़े लांती कॾहिं सैयद न थी सघंदो त सैयद सां रिश्तो बि कॾहिं न थी सघंदो हथ मथे करे नारे तकबीर हथ मथे करे नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर भाई हथ मथे खणी जो भेद दस्तगीर सॼी जमायत हेॾे मोॾे निहारियो हे तो चवे मुल्ला त सही सैयद ज़ादो जेकॾहिं ग़रीब अणपढ़ियो आहे उन खां आलिम मथे आहे तव्हां सां सॾिबाहूं बिरेलवी छा सॾिबाहूं कंहिंजे करे दस्तगीर सोड़े जो नाइब आहे जंहिंजो नालो आहे हज़रत इमाम अहमद रज़ा खान बरेलवी सॼे दिल जो दरवाज़ो खोले ॿुधो हज़रत शेर मोहम्मद शरकपुरी रहमतुल्लाह अलैह 32 साल मुंहिंजे मुर्शिद दस्तगीर खे सॾ कया दस्तगीर जो दीदार थियुसि मुझे मुर्शिद को पुछाई त तुझो नाइब केरा पाण फरमाई त बरेलवी शहर में मुझो अहमद रज़ा नाइब आहे सुभान अल्लाह अरे हुआ त 24 कलाक तबलीग कंदो आहे त मां इमाम अहमद रज़ा जे कढाया अहमद रज़ा जे कढाया मां इमाम अहमद रज़ा खान जे कढाया हेॾे ॿुधो जॾहिं इमाम अहमद रज़ा खान खे खणंदा हुआ डोलीअ में छा में डोलीअ में जेॾी महिल जो इमाम अहमद रज़ा खान खे खयूं पिया वञनि त साईं वठी रड़ियूं कयूं अरे डोली लायो माण्हू हैरानगीअ में अची विया त हे छा थो थिए लाथऊं डोली साईं जे अखियुनि में ॻोड़ा हलनि पिया पुछा कयई त हिन चैनी में को सैयद त न आहे में कोई सैयद तो ना है तो उन सैयद ॻाल्हायो साईं सैयद को मजदूर को मजदूरी कराए पिया ज़ात न पुछ पिया पाण फरमायोसि त तू रसूलुल्लाह जो बच्चो थी ऐं वरी मूंखे कलोनी
मां तव्हांजे नाने जे आॾो कहिड़ो कंदु खणंदुसि हुयो केरु फिक्या जो हा इमाम अहमद रज़ा मसलक जमायत अहले सुन्नत जो अॻुवाड़ हो उहो चवी हानी त जाहिल अणपढ़ियो आ गरीब आ यार हाणे नथो मां तव्हां मुफ्तिन जो उस्ताद मुंहिंजी इज़त मथे आ पर न इमाम अहमद रज़ा असांखे सबक ॾिनो त कहिड़ो बि रसूलुल्लाह जो बच्चो आ वाह 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 सुभान अल्लाह फिर भाई हथ मथे खणी चओ फिर तेरे नस्ले पाक वाह वाह इमाम अहमद रज़ा खान बरेलवी रहमतुल्लाह अलैह फरमायो सैयदजादा हिन डोलीअ में तू वे हाय हाय या अल्लाह जो जेको दिल सां सुभान अल्लाह करे हुनजे बच्चनि खे बि ॾुखियो ॾींहुं न ॾेखार सुभान अल्लाह ॻाल्हायो तोड़ वारो छो था ॻाल्हायो इमाम अहमद रज़ा खान मुफ्तिन जो उस्ताद पोइ चवे हा न त छाजी ॾे सैयद जी इज़त आहे न अखियुनि में ॻोढ़ा वई आया दिस्तार ला थई अल्लाह चयई त रसूलुल्लाह जो बच्चो आहे हिन में तू वे त मां अहमद रज़ा तोखे खुलो ॾियां हाय हाय वाह 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 सही वाह मां तोखे खुलो ॾियां खयूं हला त पूरे पिरीअ जे दर जा नौकरनि जे लाइ सबक बणजी वञे त रसूलुल्लाह जो बच्चो कहिड़ो बि आहे सभिनी खां आला आहे हाय हाय हथ मथे करे सुभान अल्लाह चओ इते इमाम अहमद रज़ा खान बरेलवी रहमतुल्लाह अलैह जो कलम उथियो चवे थो तेरे नस्ल पाक में है वाह 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 जिलानी वाह सुभान अल्लाह बच्चा बच्चा नूर का अल्लाह अकबर तू आईने नूर है मुस्तफा तेरा सब घराना नूर का सुभान अल्लाह या अल्लाह जेको दिल सां सुभान अल्लाह करे उनखे गुंबद खिदरा जो दीदार करा जा तवज्जो है अच्छा पांचे मौजूद है न ॻाल्हाईंदो हाणे हेठि लही ईंदो सावा या अल्लाह जेको दिल सां सुभान अल्लाह करे रहमत सां झोलियूं भरे छॾियासि एक दस्तगीर है जंहिंखे अल्लाह ताला वयुताहिरकुम तत्हीरा बनाए इनमें शर्त काथे आणे त पढ़ियल हुजे या न पढ़ियो हुजे हे नमूने निहारियो हाणे इमाम हुसैन पाक जे लाइ जेॾी महिल जो नबी सही उहा मिटी खणी आया अल्लाह जे इज़त जो कसम आहे नबी सही जी लाडली अम्मा फातिमा थी चवे त नबी सही हीअ मिटी खणी पंहिंजे चेहरे खे हेठि कई हीअ जो मथे खयो त अम्मा थी फरमाए सची खातून त मां अखियुनि सां ॾिठो त बाबे रसूलुल्लाह जी सारी दाढ़ी मुबारक गोड़नि सां पिसियल हुई इन जे करे साईं गुलाम जा तव्हांखे ॿुधायो त नबीअ जे बच्चनि जे मोहबत में रोइणु नबीअ जी सुन्नत आहे हाय हाय सुभान अल्लाह पिटण गुनाह आहे रोइणु सवाब आहे वाह तवज्जो आहे जेॾी महिल मुंहिंजे हा इते हिकिड़ो लफ़्ज़ चवां के माण्हू चवंदा आहिनि सही हज़रत इमाम हुसैन करबला जे मैदान में वियो आयो हुसैन जा नौकर पर ॻाल्हि इहा आहे त हुसैन पाक पाणीअ जे लाइ तड़पे पियो पाणी न मिलियुसि बेवसो न साईं मां हिकिड़ो लफ़्ज़ थो तोसां ॻाल्हायां जेके अहले इल्म वारो हिन लफ़्ज़नि खे नोट कयो त काथे थो ॻाल्हायां अर्ज़ु इहा हुजे हक़ जो इमाम आ तू चवे त बेवस हो मजबूर हो तड़पे पियो अरे गिला थो करे या तारीफ़ थो करे ज़बान ते बेटा तालो बि नथो लॻे सॾराई बि नौकर थो पोइ मां थो तव्हां खां पुछां तारीफ़ नथी करण चाहिए त जमायत अहले सुन्नत खां पुछां
असहाबे कहफ जा वलीउल्लाह सुम्ही पिया न उन्हनि खाधो त बचाए न उन्हनि पीतो ओ दौड़ वारो न उनके जिस्म में कमी आई न उनके हुस्न में कमी आई हाय हाय वाह वाह साईं वाह साईं सुभान अल्लाह उन्हनि जे दीदार में कुत्तो वेठो वो सुतो न हो जागे पियो छा ज़बान सां चओ जागे पियो हाणे हेॾे मोॾे ॾियारियो वलियनि जे दीदार में वेही रहियो घणो टाइम वेठो 309 साल मन 400 साल ओ दौड़ वारो उन कुत्ते न खाधो न पीतो न उनखे भुख लगी न उनखे उंज लगी इहो त हो वलियनि जो दीदार इहा विलायत मुंहिंजे मौला काइनात मौला अली मुश्किल कुशा जे दर तो मिलंदी आहे नारे हैदरी नारे हैदरीअ जो नारो हणो त दिलि ठरे नारे हैदरी नारे हैदरी नारे पीर भैया त मथे खणी जो फेर दस्तगी हेॾे मथे ॾियारियो कहिड़ी ॻाल्हि पे कयमि 309 साल उन न खाधो न पीतो सॼी जमायत हेॾे मोॾे त ॾियारियो मां थो तव्हां खां पुछां इन जो प्रूफ कुर्बान वञा काज़ी अब्बास था वाह वाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह काज़ी अब्बास खीमन में बीठो हो इमाम हुसैन सां गॾु त यज़ीद ने ऐलान कयो कहिड़ो ऐलान कयो हेॾे ॿुधो आल बैत जे खीमन में पाणी न ॾिजो पाणी बंदि करे छॾियो सॼी जमायत हेॾे मोॾे ॾियारियो चई त हीअ कड़ो हणी छॾियो तीर ऐं तलवारूं सिधा करे पीओ कोई बि आल बैत चए त उनखे तीरनि जी बरसात हलायो ऐं असां उन्हनि खे फोरात नदीअ ते वञण न ॾींदासीं थोरो लफ़्ज़ सम्झो इहे सुभाणे हड़प सड़प हणाई लाल बि न कयो समुंड जे किनारे ते वेही उञ न मरो सुभाणे अल्लाह उते चओ छा त चवणी आहे जेॾी महिल इहा लफ़्ज़ काज़ी अब्बास सरकार ॿुधा त हेठां चवनि त असां वञण न ॾींदासीं इन जो पाणी बंदि करे छॾियो कड़ो हणो कंहिंखे बि वञण न ॾियो काज़ी अब्बास आहे इमाम हुसैन जो भाउ सिर्फ़ अमर मटा वो भी अलीअ जो बच्चो आहे हे अम्मा सची खातून अम्मा आहे इमाम हुसैन हर वक्त इमाम हुसैन चवंदोसि अब्बास मूंखे हिकिड़ो दफ़ो भाव करे त सॾ त साईं रोई पवंदो साईं मां बि हिकिड़ो बानीअ जो ॿारु आहियां तोखे भाव कीअं करे सॾ कयां कॾहिं ज़िंदगीअ में काज़ी अब्बास हुसैन पाक खे भाव करे न सॾियो एॾो अतीब हो जेॾी महिल काज़ी अब्बास सिधो आयो इमाम हुसैन ॾे साईं मूंखे महिरबानी करे इजाज़त ॾे पाण फरमायो त छाजी इजाज़त ॾियाई साईं हो यज़ीदी ऐलान पिया था कनि त असां अहल बैतनि खे फरात नदीअ ते वञण न ॾींदासीं काज़ी अब्बास चयो त अॼु त मूंखे इजाज़त ॾे त अहिड़ा करतब यज़ीद खे ॾेखारिया जो अम्मा सची खातून मदीने में मूंखे बराबरि चढ़ी सुभान अल्लाह सुभान अल्लाह वाह वाह सही वाह इमाम हुसैन पाक जे कदमनि ते किरी पियो काज़ी अब्बास दौड़ वारो काज़ी अब्बास एॾो वॾो कदावर हो जो घोड़े ते लाग वराए वेहंदो हो त साईं जा कदम मुबारक ज़मीन ते लॻंदा
सुभान अल्लाह सीनो वेकरो गाज़ी अब्बास अलमदारी न जे करे चवंदा हा जो साईं खे झंडो हूंदो हर वक्त सॼे जमायत जे आॾो हलंदो सुभान अल्लाह गाज़ी अब्बास तो चवे इमाम हुसैन पाक खां इजाज़त वठी ऐं हीअ जो घोड़े ते लाग वराए वेठुसि अल्लाह जे इज़्ज़त जो कसम आहे हीअ जो घोड़े जे वाग खे सट ॾिनई किताब लिखंदा त जीअं बाज़ परवाज़ करे वाह 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 सुभान अल्लाह सुभान बंदे करे सुभान अल्लाह जा सुभान अल्लाह सुभान अल्लाह चवे थो त जेॾी महिल जो हीअ बाज़ परवाज़ कयो जेॾी महिल जो हज़रत गाज़ी अब्बास जी उहा तुल हली वाह वाह सुभान अल्लाह हथ मथे खणी सुभान अल्लाह वाह जी जेॾी महिल जो गाज़ी अब्बास तो चवे 20,000 यज़ीदुनि जे वञी विच में पयुसि वाह सुभान अल्लाह उन में ट्राकोड़ा विझी छॾिया गाज़ी अब्बास सरकार फरमाइनि था त यज़ीदी ईअं वठी डोड़िया जीअं शींहुं ॿकिरनि में अचे को हेॾे वठी भॻो को हेॾे वठी भॻो गाज़ी अब्बास तो चवे त मैदान ख़ाली करे विया मां ऐलान पियो कयां आहे को मां जो पुट वाह वाह सुभान अल्लाह वाह वाह त मैदान करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह हथ मथे खणी जो भेद गाज़ी अब्बास तो चवे त मां ऐलान कयो आहे को मां जो पुट हली अचे ऐलान कंदो रहियो कोई भी यज़ीदी मैदान ते गाज़ी अब्बास सां वेहण जे लाइ न आयो सुभान अल्लाह दौड़ वारो हज़रत गाज़ी अब्बास सरकार उन जो कड़ो टोड़ाए वञी फुरात नदीअ ते पहुतो काथे पहुतो जेके ज़बाना मां उन्हनि सां थो ॻाल्हायां फुरात नदीअ ते पहुतो सॼी जमायत हेॾे मोॾे निहारियो त हे नुक़्तो पेश कया गाज़ी अब्बास छा कयो उतऊं फुरात नदीअ तऊं हीअ पाणी भरियो लब में बुक में हीअ बुक में पाणी भरियो तारीख़ पढ़ी ॾिसो गाज़ी अब्बास हीअ पाणी बुक में खयो पर पीतो न वॾा के बेड़ा बेक़दरा हिते त सुभान अल्लाह चवी हा या अल्लाह जेको दिलि सां सुभान अल्लाह करे उनखे ॾुखियो ॾींहुं न ॾेखारिजां सुभान अल्लाह सुभान अल्लाह गाज़ी अब्बास पाणी उन में खयो पर पाणी पीतो ॻाल्हायो न ॻाल्हाईंदो त किरा किथे न हली सघंदी पाणी खयई पर पीतई हेॾे मोॾे निहारे मां तो तव्हांखे चवां त जेके बि आले इल्म वारा लफ़्ज़नि खे नोट कयो जेके चवंदा न आहियो हुसैन जा नौकर पाणीअ जे लाइ तड़पे पियो पाणी न मिलियुसि मजबूर हो बेवस हो मजबूर छाखे चइबो आहे अरे मजबूर उनखे चइबो आहे जंहिंजो अकुल कमु न करे बेवस थी वञे आपे मां निकिरी वञे पर मां थो तव्हां खां पुछां पोइ जेकॾहिं तो बनौज़ बिल्ला तूं थो चवे हक़ जा इमाम पाणीअ जे लाइ इहे तड़पनि पिया हाणे गाज़ी अब्बास फुरात नदीअ ते पहुतो त पाणी तड़पे पियो पाणीअ जे लाइ त पाणी पीआ नी वाह वाह जीलानी वाह बेशक पाणी पीआ नी छो न पीतई दुनिया वारनि खे ॾेखारियई पाणी पीअण न आयो आहे आल बैतनि जे गुलामीअ जो हक़ अदा करण आयो हाय हाय हथ मथे करे जो भेद सिर्फ इन जे करे आयुसि जो यज़ीदनि ऐलान कयो हो त आल बैतनि खे खीमन में
पानी न ॾिजो फरात नदीअ ते पुॼण न ॾिठो ओ तोड़ वारो दिल जो दरवाज़ो खोले वियो त हे अर्ज़ कया अर्ज़ ही आ त काज़ी अब्बास दुनिया वारनि खे ॾेखारियो त हा जेके चवनि था त महबूब जे बचन में ताक़त न आहे मां वञा ई इन जे करे थो त हुन 20,000 जो कड़ो आहे हिन अकेलो काज़ी अब्बास आहे मां वयुसि इन जे करे त तारीख़ दान क़यामत ताईं इहा तारीख़ लिखंदा त 20,000 जी ताक़त हिक पासे गाज़ी अब्बास जी ताक़त हिक पासे हथ मथे करे जो भेद दस्तगी वाह वाह जी यज़ीदन खे कड़ो हणण ईंदो आहे असां आल बैतन खे यज़ीद जो कड़ो टोड़ण ईंदो आहे काज़ी अब्बास वयो इन जे करे बाक़ी हेॾे होॾे निहारियो हे बि तारीख़ दाननि लिखियो आहे त काज़ी अब्बास सरकार पंहिंजे घोड़े जे बाग खां छिकियो अरे घोड़ा तू पाणी पी तारीख़ पढ़ी ॾिसो त घोड़े मथे निहारियो मुंहिंजा मालिक ज़बान में ॻाल्हाइण जी ताक़त ॾे क़ुरान पाक में अंतकहुल्लाहुल्लज़ी अंतक कुल शै सुभान अल्लाह गाज़ी अब्बास सां रब उनखे ताक़त ॾिनी घोड़े खे ॻाल्हाइण जी चवे थो सही जानवर ज़रूर आहे यज़ीदी न आहे तूं पाणी नथो पीए मुस्तफ़ा जो बचो मां पाणी पिया वाह 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 सुभान अल्लाह मां तो दवा कबजा गाज़ी अब्बास जे दीदार में घोड़ो हो उन ही पानी न पीतो त तू हक जे इमामन ते तोहमत छाजी थो हणे तवजा है हक जी ॻाल्हि था कयो सुभान अल्लाह हेॾे मने निहारियो इहो पाणीअ जो मसलो 50 साल नबी सैयद में हल कयो छो जो नबी सैयद खे अल्लाह ताला फरमायो महबूबा मां तोखे हर हिक जो शाहिद करे थो मोकिलियां छो जो नबीअ खे सभु ख़बर हुई त आशिक़ बि हूंदा दुश्मन बि हूंदा ऐं कढण वारा बि हूंदा इन जे करे मुंहिंजा महबूबा इन मसइले खे हल करे छॾ तू उहो नबी आहे इन्ना अरसलनाक शाहिदा शाहिदा व मुबश्शिरा व नज़ीरा लितुमिनू बिल्लाहि व रसूलिही व तुअस्सिरू व तुवक्किरू व तुसब्बिहू बुक्रतन व असीला सुभान अल्लाह वाह जिलानी वाह वाह मुर्शिद वाह सुभान अल्लाह ॾाढा सुभान अल्लाह जेॾी महिल हुसैन पाक जी विलादत थी नबी सैयद फरमायो उम्मे सलमा इहा मिट्टी शीशे में बंद करे रख इहा मिट्टी जॾहिं रद्द थे त बीबी उम्मे सलमा चयो साईं कतो कला मां हिकिड़ो अर्ज़ कया चओ चयई त मुंहिंजा महबूब मिट्टी रद्द त न थींदी आहे नबी सैयद फरमायो त गम में हुसैन में आसमान भी बरसात हलाईंदो त रद्द ॾींदो ज़मीन खे खोटबो त बि रद्द ॾींदी मां थो तव्हां खां पुछां तोड़ वारो ख़ुदा खे हाज़ुर नाज़ुर करे फ़ैसिलो तव्हां कयो जेकॾहिं कम में हुसैन में ज़मीन रद्द ॾेई सघे थी हुसैन पाक पाणी कुरिया त दरिया वाहे ॾिया बेशक बेशक वाह 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 सुभान अल्लाह पाणी त यज़ीद ने बंद कयो नी इहो हुसैन पाक जे नौकरनि जो चवण न आहे त मजबूर इहो यज़ीद जो चवण पाणी बंदि कंदासीं मजबूर थी वेंदो पाणी बंदि कंदासीं बेवस थी वेंदो पाणी बंदि कंदासीं असांजी बैयत कंदो पाणी बंदि कंदासीं असांजे आॾो कोॾा खोलियो हुसैन पाक फरमाए हिन लानती यज़ीद ने असांखे त बेड़ा सम्झो ई कोन्हे मां मजबूर उहो थींदो आहे जेको सिर बचाए मां त ॾियण आयो आहियां त मजबूर छा ॾिंदा हुसैनियत हुसैनियत हथ मथे
हुसैन पाक फरमायो त मां त नाने रसूलुल्लाह जे ख़ातिर उन जे दीन बचाइण जे ख़ातिर सिर कुर्बान करण आयो आ। बाक़ी यज़ीद जानो मजबूर थिया त थिया छा में मजबूर त उहो थिए जेको सिर बचाए न। मां त पंहिंजा बच्चा भाइर ॾेई पंहिंजो सिर ॾेई क़यामत ताईं मुहम्मदी दीन बचाए वेंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हुसैन पाक सिर कुर्बान छो कया? नबी सैयद खे नंढे लाइ सर्टिफिकेट अदा कयो त सैयद शबाब अहल जन्नत अल हसन वल हुसैन जन्नत जे जोन जा सरदार आहिनि। हर कोई अमल कंदो आहे जन्नत जे ख़ातिर, हिननि खे त सरदारी मिलियल आहे। अरे तो असांखे को राया नी। हुसैन पाक खे इहा ख़बर हुई त हे हिन किना तो असांजे लाइ हे हिन किना इनखे कोई बचाए न सघंदो सवाइ हुसैन पाक जे पाक खून खां सवाइ। मूं त हे लफ़्ज़ पढ़ियो त बि मुंहिंजो अकुल दिमाग़ चकरा थी वियो त हुसैन पाक 4 साल उम्र हुयसि। घणा? अम्मा जे हंज में वेठो उथियो नबी सैयद जे हुजूर में आयो। अरे नबी सही नमाज थो पढ़ाए छा पियो करे? ज़बान सां चओ। नबी सही नमाज थो पढ़ाए। हुसैन पाक नमाज पढ़े न पियो दौड़ वारो। थोरो लफ़्ज़नि खे सम्झण जी कोशिश कयो। सिफ़नि खे चीरींदो आहे, सिफ़नि खे चीरींदो आहे। नबी पाक जे मोहरे नबूवत ते अची सजदो कई। मोहरे नबूवत ते सजदो कई। इते नबी सही सजदे में सिर खयो। सुभान रब्बियल आला 3 दफ़ा चयो, सिर खयईं। अल्लाह ताला फरमायो भॼ जिब्राइल महबूब खे चओ मुंहिंजो महबूबा तू जो महबूबा हुसैन। अॼु हुसैन जो सदको त भेड़ा सुभान अल्लाह चवे आ त दिलि ठरे आ। तू जो महबूबा हुसैन तेसी ताईं सिर न खड़जा जेसी ताईं हुसैन पाक पंहिंजो राज पूरो न करे। नबी सैयद चौथो दफ़ो चयो सुभान रब्बियल आला। 5 दफ़ो 6 दफ़ो माथो दवा खां पुछा उहो कंहिंजे करे चयई? थोरो ज़बान तो तालो लायो। हुसैन पाक जे करे चयई न। माथो दवा खां पुछा दौड़ वारो हे पंहिंजे किताबनि में था लिखनि त सही नमाज में नबी का ख्याल आ जाए तो वो नमाज नहीं होती। माथो दवा खां पुछा हेरे मोॾे त निहारियो जॾहिं नमाज नबी सही पढ़ाइनि पिया हुसैन पाक नबीअ जे मथो मोहरे नबूवत ते सजदो ॾिनो त नबी पाक खे हुसैन जो ख्याल न आयो हूंदो। अरे बेक़दरा न थियो ॻाल्हायो त दिलि ठरे। छा हुसैन जो ख्याल न आयो हूंदो? 24 कलाक हे तबलीग कंदो आहे त सही असां साहबा जे कंदा आहियूं, साहबा जे कंदा आहियूं। हेॾे मोॾे त निहारियो हुसैन पाक मोहरे नबूवत ते जॾहिं सजदो ॾिनो नबी सैयद 10 दफ़ा सुभान रब्बियल आला चयो, 20 दफ़ा 30 दफ़ा 40 दफ़ा त साबिन सोचो त एॾो टिको सजदो शरीयत में ईअं त कोन्हे। उन्हनि सम्झो अलाए महबूब करीम उथी विया, अलाए महबूब करीम सजदे में हलिया त न विया।
साहबिन छा कयो उन्हनि छा कयो साहबिन हीअ पंहिंजे तिरनि ते हीअ पीही हीअ तिरनि ते पीही ऐं हीअ ॾिसनि पिया त